नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है नौशर अफरोज़ मां ज़ाहिद हुसैन खोखर फुल शहर लग गोठ मोहम्मद कबूल लाशारी में अॼु राति हिकु अज़ीम शान पुरवकार महफ़िल मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकाद किया वियो, जंहिंमें गोठ ऐं आसपास जे इलाक़नि मां अक़ीदतमंदनि ऐं शाइक़ीन रसूल जो हिकु वॾो अंग शिरकत कई। बरकतुनि वारी इन महफ़िल में सिंध जे नामूर ऐं मारूफ़ नातख़्वाननि बिलख़ुसूस शिरकत कई। नातख़्वाननि बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अक़ीदत जा गुल निछावर कया ऐं पंहिंजे मिठड़ी आवाज़ में नातू पेश करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। महफ़िल दौरान फ़िज़ाऊं सरकार जी आमद दिलदार जी आमद जे नारनि सां गुंजी उथियूं। इन बाबरकत प्रोग्राम जा इंतज़ाम मोहम्मद रमज़ान लाशारी, अब्दुल सत्तार लाशारी ऐं ॿियनि ॻोठाणनि पारां गॾिजी कया विया हुआ। महफ़िल जे इख़्तिताम ते मुल्क जी सलामती, तरक़ी ऐं अमन अमान लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं, जंहिंखां पोइ आयल तमामु अक़ीदतमंदनि लाइ आका जो आम लंगर विरहायो वियो।